ज़रूरत के जुमे के ॾींहं के गर्मी के मद्देनज़र रखी अल्हम्दुलिल्लाह पंहिंजो प्रोग्राम इख़्तिसार थियो आहे, मुख़्तसर आहे, कलाक अॻे आहे। अल्हम्दुलिल्लाह ज़ियारतूं शुरू थियनि थियूं। गिलाफ़े काबा मल ला इलाहा इल्लल्लाह जो ज़िक्र ज़ुबान ते आहिस्ते आहिस्ते जारी हुजे ऐं गिलाफ़े रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े अतर वक़्तु सलाह शरीफ़ जो विर्द हुजे ज़ुबान ते ऐं तमामु घणी इनकिसारी ऐं आजिज़ी हुजे। क़बूलियत जो टाइम आहे, जुमे जो ॾींहुं आहे ऐं 12 रबीउल अव्वल शरीफ़ आहे, तबरुकात की ज़ियारत आहे, गिलाफ़े काबा आहे और हर उस मुबारक में हज़रत ख़लीफ़ा महमूद रहमतुल्लाह अलैह पाण जमात के ॾेखारींदा ज़ियारत कराईंदा जंहिंजी हाणे तरीक़े सां ज़ियारत कयूं था। पहिरियों गिलाफ़ उहो आहे जेके पाण ख़लीफ़ो साईं रज़ी अल्लाह ताला जो पाण ज़ियारत कराईंदा जमात खे, उहो गिलाफ़ आहे। मुबारक हुजे इनजे दीदार जी बरकत हासिल करण जी, हथ लाइण की केरु कोशिश न करे ऐं छुए न। वॾनि बुज़ुर्गनि दरगाह शरीफ़ जे पोयरनि जी तमामु वॾी अमानत 200 साल साॾे रखी आहे। इंशा अल्लाह नज़ीम क़यामत ताईं बाबरकत शयूं तबरकात मुबारक ते हूंदा। हीउ गिलाफ़ काबतुल्लाह जो ऐं हज़रत ख़लीफ़ो साईं रहमतुल्लाह अलैह पाण हिनजी ज़ियारत कराईंदा हुआ। पंहिंजी मुराद दिल में रखी दुआ ऐं हिन जे सदके दुआ घुरो, अल्लाह ताला क़बूल फरमाईंदो इंशा अल्लाह। केतिरनि माण्हुनि दुआ जे लाइ चयो आहे तबरकात जी ज़ियारत वक़्तु हथ खणी अल्लाह पाक जी बारगाह में हर माण्हू पंहिंजो सुवाल पेश करे, अल्लाह इंशा अल्लाह क़बूल कंदो। गिला मुबारक हज़रत ख़लीफ़ा महमूद रहमतुल्लाह वॾे फज़ल हज़रत ख़लीफ़ा हाजी अब्दुल्ला रहमहुल्लाह हज जे साथ हज़रत हुतां आंदो ऐं पोइ हर उर्स मुबारक जे मौक़े ते जमात खे ज़ियारत कराईंदा हुआ। साईं हाजी अब्दुल्ला हिनजी ज़ियारत कराईंदा हुआ। जेका संदन वॾा फर्ज़ंद आहिनि ऐं हिन पासे आरामी आहिनि ख़लीफ़े साहिब खां अंदरि 2 फर्ज़ंद आहिनि, हिकिड़ा 2 हिन पासे ऐं हुजरे में 2 हुन साइड ते आहिनि। साईं हाजी अब्दुल्ला रहमतुल्लाह अलैह अल्लाह रहमतों करे बुज़ुर्गनि ते जिन शयूं असां लाइ तबरकात बरकत ख़ातिर रखिया, जिन फ़ैद खां असीं तव्हीं सभु अॼु मुस्तफ़ीज़ थियूं पिया, क़यामत ताईं थींदा रहंदा। ला इलाहा इल्लल्लाह जो विर्द कंदा रहो, ला इलाहा इल्लल्लाह जो विर्द, ला इलाहा इल्लल्लाह जो विर्द मूं अर्ज़ कयो कंदा रहो। ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह जो विर्द कंदा रहो। दस्त बकार दिल बयार या कैफियत हुजे, ला इलाहा इल्लल्लाह जो विर्द कंदा रहो। ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। अफजल ज़िक्र हुज़ूर फरमाइंदा ला इलाहा इल्लल्लाह, 4 दिन में तौहीद खालिस जो ज़िक्र है। अफजल ज़िक्र ला इलाहा इल्लल्लाह, अफजल दुआ अल्हम्दुलिल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। हाणे मोहतरम साईं ॾाढा ख़लीफ़ा सनाउल्लाह जे गिलाफ़ जी ज़ियारत कराए रहिया आहिनि। गिलाफ़ काबा आहे, ही हिन जी ज़ियारत साईं हाजी ग़ुलाम हैदर पाण कराईंदा जमात के उर्स जे मौक़े ते। साईं हाजी ऐं पाण जॾहिं हज ते विया त हज जी सादत हासिल करण खां पोइ गिला मुबारक आंदऊं ऐं साईं हाजी ग़ुलाम हैदर पाण जी ज़ियारत कराईंदा। जे गिला मुबारक तव्हां हींअर ज़ियारत करे रहिया आहियो, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। साईं हाजी ग़ुलाम हैदर रहमतुल्लाह अलैह हज तां वापसी ते गिला बांधऊं ऐं ज़ियारत कराईंदा हुआ।
उनजो सवाब अज भी साईं हाजी गुलाम अहमद के पहिरीं पोइ पाण खे। जमा सगुरी ला इलाहा इल्लल्लाह जो ज़िक्र ज़ुबान ते जारी सारी हुजे। ला इलाहा इल्लल्लाह 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 मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। गिलाफ काबा है पर इन लाइ हिते असां वटि मालूमात ख़ामोश आहे। मालूमात पकी कान्हे त कंहिं आंदो ऐं ज़ियारत थींदी आंदो के इन बाबति का मालूमात कोन्हे, तंहिंजे करे असां ॿिनि शइ हिते ई छॾूं था। साईं फरमाए पियो त मालूमात कोन्हे त ज़ाहिर आहे हिकिड़ो हिननि तबरकात मां अहिड़ो आहे जेको अबू तालिब नाले को फ़क़ीर हो, जमात जो उन आंदो हो। साईं हाजी गुलाम अहमद उनजी ज़ियारत कराईंदा हुआ पर हिन ते नालो कोन्हे लिखियलु। जेके असांखे नाला मुयसरु थिया साईं हिननि खां पुछियासीं, लिखियासीं। हीअ बि अलहमदुलिल्लाह गिलाफ़ काबा आहे जी ज़ियारत करे रहिया। ला इलाहा इल्लल्लाह जो ज़िक्र हिन लाइ बि कोन्हे त कंहिं आंदो ज़ियारत ज़ाहिर सभु कराईंदा। गिलाफ़ काबा आहे अलहमदुलिल्लाह। अलहमदुलिल्लाह जमात सगोरी तमामु घणी नज़्म ऐं ज़ब्त सां वेठी आहे। कंहिं बि हेसि ताईं गिलाफ़ मुबारक खे छुयो न आहे। बसि इहो नज़्म ज़ब्त आहे जेको असांखे कामयाबी ॾांहुं वठी ईंदो इंशाअल्लाह। अलाह जे घर प्यारे जो आहे गिलाफ़ आहिनि, ॾिसण ई सादत ऐं बाबरकत आहे अलहमदुलिल्लाह।